ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूं। खैरपुर में अदालत ॿाहिरां हथियार बंदनि जी फायरिंग पेशी ते आयल 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप शकील कांधड़ो, हातिम कांधड़ो ऐं बरकत कांधड़ो तौर थी। मक़तूल कोडेजी जा रहवासी हुआ। लाश अस्पताल मुंतकिल कया विया। एक भेरो ॿीहर असां अफ़सोसनाक ख़बर शेयर कर रहा हूं। खैरपुर में अदालत ॿाहिरां हथियार बंदनि जी फायरिंग पेशी ते आयल 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप शकील कांधड़ो, हातिम कांधड़ो ऐं बरकत कांधड़ो तौर थी आहे। खैरपुर में अदालत ॿाहिरां हथियार बंदनि हथां पेशी ते आयल 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। अहम ख़बर आहे असां शेयर कर रहा आहियूं। मक़तूलनि जी सुञाणप शकील, हातिम ऐं बरकत कांधड़ो तौर थी आहे। मारिजी वियल कोट डेजी जा रहवासी ॿुधाए पिया वञनि। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। खैरपुर मां ख़बर आहे जिथे अदालत ॿाहिरां हथियार बंदनि हथां पेशी ते आयल 3 ॼणा क़तल थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलमीर फोटो। जी गुलमीर, खैरपुर जी सीशन कोरट जेको आहे ॿुधड़े ते आयल 3 कांधड़ा बिरादरी जा माण्हू आहिनि। शकील, हातिम ऐं बरकत जेके अदालत गेट ॿाहिरां वञी रहिया हुआ त 2 मोटरसाइकिल सवार हुआ जेके फायरिंग कई, जंहिंमें 2 ॼणा मौके ते पहुती आहे। हिकु ज़ख़्मी सिविल अस्पताल खैरपुर जीअं ई पहुतो त उते बि पहुती वियो आहे। ऐं ॿुधाए थो वञे त हिननि जो को कंहिं जागीरानी बिरादरीअ सां मसइलो हलंदड़ आहे ऐं उते कुझु वारसनि मूजिबि इहा ॻाल्हि ॿुधाई वई आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी गुलमीर अपडेट करण लाइ।